साने वरी हिकिड़ी कमु कंदी हुई सुकी मासी सुकी लांती रे हिकिड़ी भेण जी तीती सदाई दरवाज़ा खोले वञे एसी जो हले न फाटक दरनि जा इहो हथु इहो मुॾो हिकिड़ो इहो लगान फिल्म जे कचरा बालर जहिड़ो टूड़ो हथु कमीनीअ खां नथो पुॼे त इहो दर बंदि कयूं वञा टूड़े हथ सां ज़लील मासी वाह हिकिड़ी सुकी लांती होड़ी अथई लुडे जे पोएं पासे में 80 ते नांग वेठो हूंदो अथई पीस पुॼई हूअं न मरंदई पीस 80 जे नांग ते पीस पुॼई न तिरकंदी भड़ी वञी ॿिए नंबर ते किरंदी अथई माना महिनत ई हराम हिकिड़ी 80 जे नांग जहिड़ी मासी हिकिड़ी पर ॾिस यार हाणे तूं कमु करें थी असां तोखे पैसा त ॾियूं न कमाया मसइलो न आहे तूं कमु बि पूरो सारो करें तोखे दां दूं बि न कयूं पिटियल रन दर त बंदि करे वञ न हराम खोर तलीग लत अहिड़ी हणां ईअं सूटीअ में लिया वञनि ॿई पेर मुंहिंजा कमीनी हिकिड़ी जुती चई ईअं टंगियां त पोल ते वठी ईअं फांसीअ ते या कुर्सी स्टील वारीअ ते विहारे ईअं छटां करंटनि जूं थोकी हिकिड़ी वाह पिटियल नंबर 1 कमीनी औरतुनि जी लिस्ट कढिजे न इहा पहिरें नंबर ते हूंदई दली हरू भरू इहा दर खोलींदी जीअं कूलिंग ज़ाया अथई की न कूलिंग ज़ाया किथे थींदी तोखे ख़बर असांखे ख़बर न हिकु असां चोरीअ जूं एसियूं हलायूं वरी उहा बि तूं न सहीं ॾेढ ॾेढ कलाक दर फाटक खोले वञे भांचो हिकिड़ी कमीनी